बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। GSN जी कायद अमीर बमरो छा हिन मुल्क जो नालो सिर्फ़ पंजाब आहे? गुज़िरियल 72 सालनि खां सिंध जे वसीलनि ते सिर्फ़ पंजाब क़ाबिज़ आहे। एतिरे ताईं त सिंध जे मुख़्तलिफ़ खातनि ते पंजाब जो कब्ज़ो बरक़रार आहे। सिंध जे मदनी वसीलनि ते पंजाब क़ाबिज़ आहे। तव्हां ॾिसो एतिरी हद ताईं पंजाब जूं सिंध सां नाइंसाफ़ियूं आहिनि जो सिंध जे टूल प्लाज़ा ते बि पंजाब जा माण्हू पंजाबी नौकरियूं करे रहिया आहिनि। छा सिंध जे माण्हुनि लाइ रोज़गार कोन्हे? सिंध जे नौजवाननि लाइ रोज़गार नाहे जो हू रोज़गार कनि? असां सम्झूं था त सिंध खे हिकु साज़िश तहत नज़र अंदाज़ कयो पियो वञे। सिंधी माण्हुनि खे ॼाणी वाणी दीवार सां लॻायो पियो वञे। पर आख़िर इहो केसी ताईं हलंदो ऐं असां केसी ताईं बेहसी जी निंड में सुम्हिया पिया हूंदासूं ऐं असां सां मुख़्तलिफ़ ज़्यादतियूं थींदियूं रहंदियूं। इन करे मां सम्झां थो त सिंध जे माण्हुनि खे सुजाॻ थियणो पवंदो, पंजाब ख़िलाफ़ आवाज़ उठाइणो पवंदो, संजीदा आवाज़ उठाइणो पवंदो, पाण में मुतहद थियणो पवंदो, छिड़विछिड़ थियण वारो सिलसिलो बंदि करणो पवंदो। तॾहिं ई असां उन ज़ालिम सां मुआदो अटकाए सघूं था जेको असांजे रोज़गार ते क़ाबिज़ आहे, जेको असांजे वसीलनि ते क़ाबिज़ आहे। मुसलसल असांखे नज़रअंदाज़ पियो करे। असां धरती धणी, असां सिंधी माण्हू उन सिंध धरतीअ जा वारिस जंहिं सिंध धरती हिन मुल्क जो बुनियाद रखियो, हिन मुल्क खे जनमु ॾिनो, उन सिंध धरतीअ जा वारिस बुख बदहाली जो शिकार आहियूं। असांजे शहरनि में असांखे रोज़गार न पियो ॾिनो वञे। असांजे शहर में असांजा नौजवान डिग्रियूं हथनि में खणी घुमंदा पिया वतन, उन्हनि खे रोज़गार नथो मिले, उहे ख़ुदकशियुनि ते मजबूर था थियनि। या एतिरे ताईं जेकॾहिं मजबूरी सिंधी में चवणी आहे तंगा मां त जंग मां, आख़िर हू किराए ते मजबूर था थियनि ऐं पोइ सॼो थो वञे त सिंधी माण्हू क्रिमिनल आहिनि। क्रिमिनल सिंधी माण्हू न आहे। सिंधी माण्हू खे बुख मजबूर थी करे ऐं असां सम्झूं था त इहो ॼाणी वाणी कराए पियो वञे त सिंधी माण्हुनि खे बेरोज़गार कयूं, बेरोज़गारी खां तंग अची जीअं हू ग़लति क़दम खणनि ऐं हू बदनाम थियनि। पर मुंहिंजा साईं, आऊं हथ ॿधी सभिनी सिंध परस्तनि, सिंध दोस्तनि, सिंध जो दर्द रखंदड़ धुरनि खे अर्ज़ु थो करियां त मुंहिंजा साईं, सिंध जे शहरनि में रहंदड़ सिंधी नौजवाननि जी मालिकी करियो, वसीलनि जी मालिकी करियो। तॾहिं असां ज़ालिम सां मुआदो अटकाए सघंदासीं, ज़ालिम सां अखियुनि में मिलाए सघंदासीं जॾहिं असां पाण में मुतहद हूंदासीं। ही पंजाब असांखे कॾहिं बि पंजाब असांखे ख़ुशहाल थियणु न ॾींदो। हू नथो चाहे त सिंध ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू ख़ुशहाल थियनि। इन करे हिकिड़ो ई रस्तो आहे त असां पाण में मुतहद थियूं।